अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शहराज़ अहमद। तव्हां ॾिसो पिया टुडेज़ वर्ल्ड, दिलि जी गहराइनि सां अवांखे भलीकार कयूं था। नाज़रीन, हिन दफ़े जेका असां वटि न्यूज़ आई आहे उहा थोड़ी हैरत अंगेज़ आहे। नाज़रीन, US जी हिकिड़ी नंढड़ी स्टेट मिसिसिपी में हिकिड़े माण्हू 6 अफ़राद मारे छॾिया। उहे 6 अफ़राद डिफरेंट लोकेशन्स ते मारिया विया। इहे 6 अफ़राद जेके हुया, इन्हनि में जेको सस्पेक्ट आहे, मर्डरर आहे, उनजी हिकिड़ी X5 बि मौजूदु हुई। हींअर इहा न्यूज़ वर्ल्ड वाइड जेका आहे उहा ट्रेंडिंग ते हले थी। उनजी वजह इहा आहे त ही हिकिड़ी अहिड़ी ख़बर आहे जेका US में अॼु खां पहिरीं ईअं नाहे थियो त 2023 जी जेका रिपोर्ट ॿुधाए थी, GVA गन वायलेंस अर्चीव हिकिड़ी नॉन प्रॉफिट रिसर्च डेटाबेस आहे, एसोसिएशन आहे उहा हिकिड़ी, उन पंहिंजी रिपोर्ट में ॿुधायो आहे त 73 दफ़ा 2023 में अहिड़ा अटैम्प्ट थिया आहिनि। पर 2023 में जेको ही अटैम्प्ट थियो आहे इहो हैरत अंगेज़ आहे, छो जो जेको मर्डरर आहे उहो 52 इयर्स जो आहे। उन वटि जेके गन्स आहिनि उहे गन्स इम्पोर्टेड गन्स आहिनि। हुनखे इहे गन्स कंहिं फ़राहम कयूं? उन खां पोइ हुन पंहिंजी वाइफ खे त क़तल कयो, पर जेके ॿिया 5 माण्हू हुया उन्हनि खे क़तल छो कयो? उनजे पोयां कहिड़ो मनसूबो हुयो? त जेके पुलिस ऑफिसर आहिनि उन्हनि जी जेका रिपोर्ट आहे उहा ॿुधाए थी त ही स्टार्ट में हिकिड़े पेट्रोल पंप ते पहुतो। उते हिकिड़ो मिनी मार्ट हुयो। उन मिनी मार्ट में हिकिड़ो कंप्लीटली स्ट्रेंजर हुयो जंहिंखे हिन गोलियूं हणी मारे छॾियो। ऐं जेके एक्सपर्ट्स आहिनि, एनालाइज़र्स आहिनि, उहे जेके साइकोलॉजिस्ट आहिनि, उहे इहा ॻाल्हि कनि था त ही जेको स्ट्रेंजर मरियो आहे इहो इन मोटिव ते मरियो आहे त मां प्रैक्टिस कयां त हाउ टू किल। हिकिड़ो डेयरिंग कमु आहे ऐं नोबडी कैन डू इट लाइक सो ईज़ीली। सो जेके एक्सपर्ट्स आहिनि उहे चवनि था जेको स्ट्रेंजर खे मारियो आहे उहा हिकिड़ी हिन जी प्रैक्टिस हुई। उन खां पोइ ही X5 जे घर वियो जिथे हुनजो फियोंसे बि मौजूदु हुयो। उनखे क़तल कयो, फियोंसे खे छॾे ॾिनो। वरी उतां खां पोइ हू पंहिंजे घर आयो आहे। पंहिंजे घर जे साम्हूं हिन जे स्टेप फादर जो घर हुयो, उनखे क़तल कयो। उन सां गॾु हिकिड़ी नामालूम हिकिड़ी औरत हुई, उनखे क़तल कयो। उन खां पोइ हू उतां निकितो आहे। हिकिड़ी कंस्ट्रक्शन साइट एरिया आहे, उते जी जेका गाॾी आहे उन में 2 कंस्ट्रक्शन वर्कर वेठल हुया, उन्हनि खे शूट कयो आहे। उन खां पोइ पाण सरेंडर कयो आहे। त ली वेंस हिकिड़ो जेको इन्वेस्टिगेशन ऑफिसर आहे उहो चए थो त मूंखे अफ़सोस आहे त अहिड़ो इंसिडेंट असांजे हिकिड़े टेरिटरी में थियो आहे, जेको असांजी जेका हद आहे, हुदूद आहे, उन में इहो इंसिडेंट थियो आहे। पर हिन इंसिडेंट जी असांखे का बि जेका इंफॉर्मेशन आहे उहा नथी मिली सघे, छो जो 52 इयर्स जेको मर्डरर आहे उनजी जेका एज आहे उन एज ताईं हुन जा एतिरा दोस्त कोन हुया। हिकिड़ी एक्स वाइफ हुई ऐं हुनजी जेका लाइफ खे एनालाइज़ कयो आहे त उहा काफ़ी डिप्रेस्ड लाइफ हुई। उन खां पोइ जेको रिमांड में हुन खां पुछो वियो आहे त छो अवां इहे क़तल कया, त उन ते हू चए थो आई डोंट वांट टू शेयर एनीथिंग। सो पुलिस जेका आहे उहा चए थी त असांखे अञा ताईं का ख़बर कोन्हे पई। पर ही जेको इंसिडेंट थियो आहे इहो 73 दफ़ा US में थियो आहे, डिफरेंट इलाक़नि में, डिफरेंट स्टेट्स में। उन में ही जेको इंसिडेंट आहे उहो सभिनि खां वधीक ख़तरनाक आहे। हिन जा जेके प्रोवाइडर हुया, जेके गन प्रोवाइडर हुया, उन्हनि खे पकितो वियो आहे। उन्हनि चयो त हिन असांखे गोल्ड ॾिनो आहे, हिन वटि पैसा कोन हुया ऐं उहो जेको गोल्ड हुयो उहो हिन जी एक्स वाइफ जो गोल्ड हुयो। ऐं उन गोल्ड जे करे ई हिकिड़ी वॾी जेका आहे भेड़ जीअं चइजे हिकिड़ो बहस हलंदड़ हुयो। ऐं इहा ख़बर जेका आहे हुन छोकिरी जे जेको फियोंसे आहे जंहिंखे हिन मर्डर छॾे ॾिनो, उन इहा ॻाल्हि कई। सो जेको ली वेंस आहे उहा पुलिस इन्वेस्टिगेटर जेको आहे उहा इहा ॻाल्हि करे थो त असां इन कोशिश में लॻा पिया आहियूं त असांखे इन जी इहा जेका वजह आहे उहा ख़बर पवे, छो जो इन में जेके मर्डर्स थिया आहिनि उन में स्टेप फादर बि मौजूदु आहे। छा इहो इमोशनल टॉर्चर हुयो को? सो ही जेको मर्डर आहे उहो फादर जे लाइ त इमोशनल चलो टॉर्चर आहे, वाइफ जे लाइ आहे। इहे उन बेसिस ते मर्डर थी सघनि था। कंस्ट्रक्शन वर्कर्स खे छो मारियो? जेको स्ट्रेंजर हुयो मार्ट ते उन खे छो मारियो? इन जी वजूहात में लॻल आहियूं। उन खां अलावा हिकिड़ो कमु इहो सुठो थी वियो त मिसिसिपी में जेके गन प्रोवाइडर हुया उहे असांखे आसानी सां हथु अची विया। नाज़रीन, US जे हवाले सां अवांखे हिकिड़ी ॿी ख़बर ॿुधाईंदासीं त जीअं
US ऐं चाइना जे विच में हिकिड़ो बहस हलंदड़ आहे त हीउ जेको स्पाई बलून हुयो इहो कंहिं मोकिलियो, इहो कीअं आयो, इहो किथां आयो। उन बहस जे दौरान जो बाइडन जेको आहे प्रेसिडेंट ऑफ अमेरिका उन इहा ॻाल्हि कई आहे त हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस में त मां हरगिज़ माफ़ी कोन घुरंदुसि ऐं मां अपोलोजाइज़ कोन कंदुसि इन ते त मूं चाइनीज़ स्पाई बलून जेको आहे उहो पंहिंजे एयर स्पेस में डिस्ट्रॉय कयो आहे। इन ते चाइनीज़ फॉरेन मिनिस्ट्री जो जवाबु आयो त असांखे अव्हां खां का माफ़ी खपे बि कोन थी, छो त हीउ जेको स्पाई बलून आहे इहो असांजो हो ई कोन। हिन जेको चाइनीज़ फॉरेन मिनिस्ट्री जो बयानु आहे इन बयान खां पोइ जो बाइडन चयो त मां इहो साबित करे सघां थो त इहो स्पाई एयर बलून अव्हां जो आहे। US जा जेके अलायंस हुया, जीअं ताइवान थियो, जापान थियो, उन्हनि इहो बयानु ॾिनो आफ्टर दिस के जेको चाइनीज़ फॉरेन मिनिस्ट्री हिकिड़ो बयानु ॾिनो त असांखे माफ़ी नथी खपे जो त हीअ असांजो स्पाई बलून कोन्हे ऐं असां पहिरीं अहिड़ी का बि हरकत कोन्हे कई ऐं न कोई असां अहिड़ी का हरकत कंदासीं। हिकिड़ो पॉलिटिकल हिकिड़ो जेको बयानु आहे उहो इहो हुयो। सो जापान चयो त मोर देन 4 टाइम्स इहो जेको स्पाई एयर बलून आहे इहो असांजे एयर स्पेस में बि ॾिठो वियो आहे, पर असांखे इहा ख़बर कोन हुई त हीउ किथां आयो आहे। पर जीअं त अमेरिका असांजी मदद करे पियो त हाणे असांखे सम्झ में अचे थी त इहो चाइनीज़ एयर स्पाई बलून हुयो। इन खां पोइ जेको ताइवान आहे उन थोरी सी हद करे छॾी आहे। ताइवान चवे थो त इहो स्पाई एयर बलून असांजे एयर स्पेस में 12 दफ़ा मोर देन अ डज़न इहो ॾिसण में आयो आहे, पर असांखे ॻाल्हि सम्झ में कोन आई त असां छा कयूं। 12 दफ़ा अव्हां जे एयर स्पेस में हिकिड़ो स्पाई एयर बलून आहे उहो घुमे पियो, उहो तव्हांजी इंफॉर्मेशन कलेक्ट करे पियो ऐं 12 दफ़ा उहो तव्हांजे साम्हूं आयो आहे, पर तव्हांखे ॻाल्हि सम्झ में कोन आई। इन खां पहिरीं तव्हां कॾहिं इहो बयानु कोन ॾिनो, इन खां पहिरीं तव्हां कॾहिं इंटरनेशनल UN में कॾहिं तव्हां इहा ॻाल्हि कोन कई। हाणे ताइवान चवे थो त जीअं अमेरिका हिन खे डिस्ट्रॉय कयो आहे, सो हाणे असां बि इहो एयर स्पाई बलून जेको आहे उहो डिस्ट्रॉय कंदासीं ऐं चाइना खे असां खुलेआम चऊं था त अहिड़ी हरकत दुबारा न करे, असां बर्दाश्त कोन कंदासीं। चाइनीज़ फॉरेन मिनिस्ट्री वरी इहो चयो त तव्हां बर्दाश्त कयो न कयो उहो अव्हां जो पंहिंजो मैटर आहे, पर असां कॾहिं बि इहे पॉलिसियूं कोन विड़ियूं आहिनि त असां इहे शयूं इन हवाले सां जेके आहिनि उहे असां पंहिंजूं पॉलिसियूं कयूं ऐं पंहिंजूं चालू विड़ूं। चाइनीज़ फॉरेन मिनिस्ट्री इहे चवंदे चवंदे हिकिड़ो गॾु हिकिड़ो मैसेज बि ॾिनो त अव्हां अगरि चओ था त हीउ जेको एयर स्पाई बलून आहे इहो असांजे तरफ़ां आहे त प्रूफ इट विथ स्टेटिक्स। वाई यू आर सो अज्यूमिंग के हीउ असांजो एयर स्पेस बलून आहे। हिन में का अहिड़ी जीअं मेड इन चाइना का अहिड़ी कोटेशन आहे या हीउ जेको बलून आहे इहो ॿियो केरु नथो ठाहे सघे। सो अव्हां जेके बि अलायंस आहियो अमेरिका जा उहे सभु मिली करे असां ते सिर्फ़ु टेंशन विझण जी कोशिशि कयो था। सो जेसीं ताईं अव्हां खे के प्रूफ्स नथा मिलनि, स्टैटिकली प्रूफ नथा मिलनि, तेसीं ताईं अव्हां असांजो नालो न खणो। नाज़रीन, UK ऐं रशिया जे हवाले सां अव्हांखे रिपोर्ट ॾींदासीं त यूक्रेन ऐं रशिया जे वॉर जे विच में हींअर ताईं जेके सोल्जर्स आहिनि उहे 30,000 इंजर्ड थी चुका आहिनि, 30,000 कैजुअलिटीज़ अची चुकियूं आहिनि। पर इन रीसेंट वीक्स जेका असां वटि जेका रिपोर्ट आई आहे उन में 9,000 जेके आहिनि उहे कैजुअलिटीज़ थियूं आहिनि। मिस्टर जॉन किर्बी दी स्पोक पर्सन ऑफ वाइट हाउस अमेरिका उन इहा ॻाल्हि कई आहे त जेके इहे सोल्जर्स आहिनि जेके 30,000 जेके कैजुअलिटीज़ थियूं आहिनि उन में 62 to 64% जेके हुया उहे त अनट्रेंड ऑफिसर्स हुया, उहे अनट्रेंड सोल्जर्स हुया जेके एमरजेंसी में उन्हनि खे घुरायो वियो। सो उन्हनि सां इहो थियणो हुयो। उन खां अलावा हींअर जेके वॉर स्ट्रेटजी एनालाइज़र्स जेके आहिनि, जेके एक्सपर्ट्स आहिनि, उन इहा ख़बर ॿुधाई आहे त अगरि रशिया यूक्रेन जे बख़्मुख ते हमिलो करे ऐं उन खे अगरि कब्ज़े में खणी अचे त जेके यूक्रेन जा वॾा शहर आहिनि जीअं करामाटोर्स्क आहे, सोल्वेंस्क आहे, अगरि इहे शहर जेको बख़्मुख आहे अगरि उन ते कब्ज़ो करे थो वञे त इहे जेके ॿ वॾा शहर आहिनि इन्हनि ते कब्ज़ो करणु को मुश्किल कोन थींदो। पर जेके इहे एक्सपर्ट्स आहिनि, एनालाइज़र्स आहिनि, उन्हनि इहा ॻाल्हि ॿुधाई आहे त अगरि इहा वॉर अॻियां वधे थी त फ्रॉम बोथ कंट्रीज़ जंहिंमें यूक्रेन आहे, रशिया आहे, इन ॿिन्ही कंट्रीज़ मां 175 to
2 लेक्स जेके सोल्जर्स आहिनि उहे इंजर्ड थींदा, उहे कैजुअलिटीज़ थींदियूं। उन खां पोइ 60 to 80 6,000 to 8,000 जेके सोल्जर्स आहिनि उन्हनि जूं डेथ्स कंफर्म आहिनि अगरि जे इहा वॉर अॻियां वधे थी। सो जेके एनालाइज़र्स आहिनि उन्हनि इहा ॻाल्हि कई आहे त वाइट हाउस अगरि पंहिंजी इन्वॉल्वमेंट एतिरी रखे थो ऐं वाइट हाउस खे अगरि कंसर्न आहे त उहा इहा वॉर ख़तमु छो नथो करे। ऐं जेके यूक्रेन आहिनि, यूक्रेन जा जेके फॉरेन मिनिस्टर्स आहिनि उन्हनि इहा ॻाल्हि कई आहे त असां वटि का बि इंटरनेशनल सपोर्ट कोन्हे, असां पंहिंजी जंग पाण विड़ी रहिया आहियूं। रशिया जो जेको मौक़िफ़ु आहे उहो इहो आहे त असां कंहिंखां मदद कोन घुरी आहे, छो जो असां हिन शइ जे लाइ काफ़ी आहियूं ऐं असां इहो जेको यूक्रेन आहे इहो असांजो असांजी टेरिटरी में अचे थो, हीउ असांजो ई इलाइक़ो आहे ऐं हिन खे असां कहिड़ी बि हद ताईं वापसि खणी वठंदासीं। सो अगरि हिन मौक़िफ़नि खे ॾिठो वञे त पोइ छा 2 लख कैजुअलिटीज़ लागू थींदियूं, लाज़मी थींदियूं ऐं उन खां पोइ जेके 6 to 8,000 जेके डेथ्स आहिनि उहे बि थींदियूं। उन खां पोइ इंटरनेशनल जेको अफेयर आहे, जेको यूनियन में जेके कंप्लेंट्स जेके असांजूं दर्ज थियनि थियूं ऑल ओवर दी वर्ल्ड, उन्हनि जो छा मौक़िफ़ु रहंदो, छो जो हींअर ताईं जेको मौक़िफ़ु आहे उहो सिर्फ़ु हिकिड़ो पीस जो मैसेज आहे, पर फिज़िकली का इन्वॉल्वमेंट कोन्हे, का डॉक्यूमेंटेड इन्वॉल्वमेंट कोन्हे। रशियन सोल्जर्स जेके आहिनि उहे चवनि था त वेगनर जा जेके सोल्जर्स आहिनि उहे हिकिड़े वॾे झुंड में अचनि था ऐं उन्हनि सां असां एतिरो ईज़ीली विड़ी नथा सघूं, इट्स टाइम टेकिंग पीरियड। नाज़रीन, सीरिया ऐं टर्की जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं त उते हिकिड़ो मैसिव अर्थक्वेक आयल आहे जंहिंजो हींअर ताईं जेको लॉस आहे, जेको जानी लॉस आहे उहो इहो आहे त 40,000 डेथ्स थी चुकियूं आहिनि। ही जेको लास्ट सेंचुरी में अर्थक्वेक आयो हुयो उन खां ही डबल लॉस ॾेखारे रहियो आहे। उन खां अलावा जेके 40,000 डेथ्स थियूं आहिनि, इन खां अलावा 7,000 प्लस जेके बिल्डिंग्स आहिनि उहे डिस्ट्रॉय थियूं आहिनि। उन खां पोइ जेको प्रेसिडेंट आहे, प्रेसिडेंट ऑफ टर्की, उन इहा ॻाल्हि कई आहे त ही असां मार्च ताईं हिन इमोशनल टॉर्चर मां निकिरी ईंदासीं ॿाहिरि। जेके जानूं असां बचाए सघिया आहियूं उन्हनि खे बचायो आहे ऐं वधीक असांजी कोशिशि जारी आहे, पर मलबो हिकिड़ी वॾी तादाद में आहे, पर टिल मार्च ताईं असां इन मां निकिरी वेंदासीं। उन खां पोइ असांजी जेका बिल्डिंग स्ट्रक्चर पॉलिसी थींदी उन में सिर्फ़ु 5 फ्लोर असां अलाउ कंदासीं। उन खां अलावा का बि अहिड़ी बिल्डिंग कोन हूंदी जंहिंजा 6 खां 7 फ्लोर हुजनि ऐं जेके वॾियूं बिल्डिंगूं आहिनि उन्हनि खे असां कोशिशि कयूं था त उहे बि 5 खां 6 फ्लोरनि ताईं उहे असां खणी अचूं, जो त अगरि एज़ प्रेडिक्शन जेको ॿियो अर्थक्वेक अचण वारो आहे अगरि उहो अचे थो त उहो 9.8 उनजो एल्टीट्यूड हूंदो ऐं उहो जेको आहे उहो 6 फ्लोर 7 फ्लोर्स जे लाइ इलाही ख़तरनाक आहे। हिन खां डबल ते नुक़सानु थी सघे थो। सो प्रेसिडेंट जेको प्रेसिडेंट ऑफ टर्की आहे उन इहा ॻाल्हि कई आहे त असांजो जेको नेक्स्ट मूव थींदो आफ्टर मार्च हिन अर्थक्वेक जे नुक़सान खां पोइ असां जेके बिल्डिंग्स ठाहींदासीं उहे 5 फ्लोरनि ताईं ठाहींदासीं। उन खां पोइ जेको जानी नुक़सानु थियो आहे ऐं जेके ॿार यतीम थिया आहिनि, जेके माउ पीउनि जा ॿार मरी विया आहिनि, उन्हनि जे लाइ असां ख़ुशूसी हिकिड़ी कोशिशि अहिड़ी कंदासीं त उन्हनि जो जेको ॾुखु आहे, दर्दु आहे, उहो थोरो असां घटि करे सघूं, जो त हीउ जेको इंसिडेंट आहे उहो नाक़ाबिले बर्दाश्त आहे ऐं हिन जी हीलिंग जेका आहे उहा हिकिड़ी लॉन्ग पीरियड हीलिंग आहे। आफ्टर ऑल दिस हिकिड़ी सैड न्यूज़ आई आहे असां वटि जेका अव्हांखे ॿुधाईंदासीं त फेमस फुटबॉलर जेको आहे क्रिस्चियन एट्सू, he was found dead, like he was missing from 6 Feb till Saturday. So उन्हनि जी डेड बॉडी मिली आहे जेकी 6 फेब खां वठी हिकिड़े मलबे जे हेठां दबियल हुई ऐं हू मिसिंग हुयो। उन जे लाइ दुनिया में जेके बि उन जा फैंस हुया ऐं जेके बि स्पोर्ट्स सेक्टर्स हुया ऐं जेके बि प्लेयर्स हुया उहे दुआऊं कंदा रहिया हुआ। उन जी जेका मैनेजर हुई उहा ट्वीट कंदे ॿुधाईंदी हुई त स्टिल अञा नाहे मिलियो। सो 2 ॾींहं पहिरीं फ्राइडे ते उन मैसेज कयो, उन ॿुधायो त हू मिलियो आहे, पर तेसीं ताईं ख़बर कोन पई त हू डेड आहे। सो हुन वटि हुनखे इलाही ज़ख़म लॻल हुआ, पर जेॾीमहिल हॉस्पिटल पहुता
सो उते ख़बर पई त क्रिश्चियन एट्सू जेको आहे इज़ नो मोर विथ अस। सो दुनिया भर में इहो हिकिड़ो ॾुख जो इज़हार आहे ऐं सभिनी ट्वीट कंदे इहो चयो आहे त क्रिश्चियन एट्सू हिकिड़ो बहितरीनु प्लेयर सां गॾु हिकिड़ो बहितरीनु इंसानु हुयो ऐं अव्हां हमेशह असांजी दिलुनि में ज़िंदा रहंदा। नाज़रीन, कोविड जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं त असां तक़रीबन पंहिंजे एपिसोड्स में ॿुधायो आहे त कोविड जा जेके स्टेटिक्स आहिनि, जेका हालत आहे उहा वर्ल्ड वाइड हींअर ख़राबु हालत आहे। हींअर चाइना में जेका नेसल वैक्सीन हुई, जंहिंजे लाइ असां पंहिंजे ॿ टे पहिरीं एपिसोड्स में असां इन जो ज़िक्र कयो हुयो त इंडिया नेसल वैक्सीन ठाहे छॾी आहे। चाइना नेसल वैक्सीन ते हिकिड़ी भरपूर कोशिश खां पोइ हिकिड़ो कमु कयो हुयो, पर उहो इंडिया खां पोइ थियो हुयो। सो हाणे जेका नेसल वैक्सीन्स आहिनि उहे उन में जेको केमिकली हिकिड़ी जेका वैक्सीन तयारु थी आहे उन खां हेवी जेको कोविड आहे उहो जेको वायरस आहे उहो माण्हुनि में अची वियो आहे। सो हींअर नेसल वैक्सीन जेका आहे उहा बि जेका आहे उहा पूरी नथी पवे ऐं उहा माण्हुनि खे हाणे बचाए नथी सघे। सो चाइना वरी हिकिड़ो दफ़ो हिन खे मज़ीद स्ट्रॉन्ग करण जे लाइ पंहिंजी वैक्सीन खे ठाहे रहियो आहे। इंडिया जी जेका नेसल वैक्सीन आहे उहा ठीकु आहे, उहो उन जे हवाले सां जेके माण्हू आहिनि उन्हनि में काफ़ी बहितरी आहे। उहो हिकिड़ो सस्टेनेबल हिकिड़ो फेज़ आहे इंडिया में फ़िलहालु त, पर जेको चाइना आहे उन में बिल्कुलु बि हींअर सस्टेनेबिलिटी कोन्हे का। उन खां पोइ जेको कोरिया आहे, कोरिया में बि हालत ख़राबु आहे। असां वटि हिकिड़ी 7 डे एवरेज आहे। 7 डे एवरेज में वर्ल्ड वाइड 168 मिलियंस जेके केसिस आहिनि उहे दर्ज थियनि था। उन मां जेके टोटल डेथ थियूं आहिनि उहे 6.86 मिलियन डेथ थियूं आहिनि वर्ल्ड वाइड। हाणे वर्ल्ड वाइड अगरि इहे डेथ थियनि थियूं, इहे तक़रीबन वर्ल्ड वाइड जी ॻाल्हि अगरि कजे त इहे एशियन कंट्रीज़ जेके आहिनि इन में 70 to 80% एशियन कंट्रीज़ आहिनि। उन खां पोइ जेके टोटल केसिस हींअर आहिनि उहे आहिनि 674 मिलियन केसिस हींअर जेके आहिनि उहे एनरोल्ड आहिनि। जेके बि हींअर डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि उहे परेशान आहिनि, पर उहे जेकी अगरि मां तव्हां सां हिकिड़ी हिडन ॻाल्हि कयां त एतिरो हलो नथा मचाइनि। उहो इन करे जो हिकिड़ो दफ़ो एक्सपीरियंस करे चुका आहिनि। माण्हू जेके 40 to 45% हुआ उहे डप में ई मरी विया, पर जेके जिन एहतियात कयो उहे ठीकु आहिनि, उहे सेहतमंद आहिनि। ऐं इलाही जेके माण्हू आहिनि जेका हींअर इंटरनेशनल रिपोर्ट ॿुधाए थी त उन्हनि वैक्सीन ई न आहे हणाई। हींअर पूरी वर्ल्ड वाइड में जेका हींअर असां वटि कैलकुलेशन आई आहे उहा 62% आई आहे। त 62% उहे माण्हू आहिनि जिन वैक्सीन कराई आहे ऐं उहा पाकिस्तान में कोन्हे का, उहा वर्ल्ड वाइड आहे। हाणे वर्ल्ड वाइड जी जेका तव्हांखे पॉपुलेशन अगरि ख़बर आहे त उन हिसाब सां कयो त 62% माण्हुनि हींअर वैक्सीनेशन कराई आहे। उहे डॉक्यूमेंटेड वैक्सीनेशन आहे। उन खां अलावा जेके असां वटि कंट्रीज़ आहिनि वर्ल्ड वाइड उहे हींअर यूनाइटेड स्टेट्स आहे, जंहिंमें 1,28,000 केसिस आहिनि। इंडिया में 44,000 केसिस आहिनि। फ्रांस में 38,000 केसिस आहिनि। जर्मनी में 38,214 केसिस आहिनि। ब्राज़ील में 36,970 केसिस आहिनि। जापान में 33,081 केसिस आहिनि। साउथ कोरिया में 30,419 केसिस आहिनि। ही उहे केसिस आहिनि जेके 7 डेज़ में इनरोल थिया आहिनि। सो मां वरी एडवाइस कंदुसि त पंहिंजो ख़्यालु रखो ऐं मास्क पायो ऐं फ़ासिलो रखो। उन खां पोइ जीअं पहिरीं डेटोलिंग थींदी हुई, जेके डेटोल हुआ उन्हनि जा जेके उहे शॉवर कंदा हुआ उहे वापसि अपनायो। ऐं उन खां पोइ जिन वैक्सीन न आहे हणाई उहे वैक्सीन हणाइनि। वैक्सीन जा जेके बि साइड इफ़ेक्ट्स असांजी सोसाइटी में हलनि था उन्हनि मां को बि साइड इफ़ेक्ट वैलिड कोन्हे। इहे सिर्फ़ु स्ट्रीट जेके आहिनि उन्हनि जूं इहे ॻाल्हियूं आहिनि, स्ट्रीट लैंग्वेज आहिनि। उन खां पोइ जेके बि हींअर सिचुएशन्स आहिनि इहे जेके बि आहिनि इहे स्ट्रीट रूमर्स आहिनि। सो इन्हनि मां को बि वैलिड पॉइंट कोन्हे को। नाज़रीन, हींअर जेका वर्ल्ड वाइड जी जेका रिपोर्ट आहे उहा ठीकु आहे ऐं को बि हींअर अहिड़ो को इंसिडेंट जेको आहे उहो वेदर जे करे को साम्हूं कोन आयो आहे। पर हींअर टोरंटो ऐं न्यूयॉर्क में जेको टेम्परेचर आहे, टोरंटो में -1 ऐं न्यूयॉर्क में -2। सो न्यूयॉर्क जी जेका रिपोर्ट आहे उन में बर्फ़बारी आहे, जंहिंजे करे माण्हुनि खे काफ़ी परेशानी आहे।
ऐं हींअर ताईं जेके हाफ ऑफ स्कूल्स आहिनि उहे बंदि आहिनि ऐं जेके हॉस्पिटल्स आहिनि उन्हनि ते बि हींअर जेका आहे उहा शिफ्टिंग थी आहे। जेके बि हॉस्पिटल जो जेको बि स्टाफ हुयो ऐं मशीन्स हुयूं उहे साउथर्न साइड जेके आहिनि उन्हनि जॻहुनि ते शिफ्ट थियूं आहिनि ऐं उन्हनि खां पोइ जेके माण्हू आहिनि उन्हनि खे बि आहिस्ता आहिस्ता एडवाइस कयो पियो वञे त तव्हां शिफ्टिंग में अचो, जो त न्यूयॉर्क में जेको -2 टेम्परेचर आहे उहो -9 ताईं जेका प्रिडिक्शन आहे हिन हफ़्ते वञी सघे थी ऐं इन सां गॾु जेका बर्फ़बारी आहे उहा बि थींदी। न्यूयॉर्क में इन खां पहिरीं बि जेको टेम्परेचर आहे उहो इलाही एक्सीड करे वियो आहे ऐं बर्फ़बारी कोन थी आहे एॾी, पर हींअर जेका वेदर रिपोर्ट आहे उहा इहा ॿुधाए थी त न्यूयॉर्क में हींअर हिन हफ़्ते बर्फ़बारी थी सघे थी ऐं इन करे जेके बि सिटीज़न्स आहिनि उहे पंहिंजी सेफ्टी जे लाइ मूव कनि। नाज़रीन, ॻाल्हि कंदासीं एलन मस्क जी, त एलन मस्क हींअर हिकिड़ी स्टेटमेंट ॾिनी आहे त वॉन्ट टू स्टार्ट अ रैपिड ग्रीन हाउस इफेक्ट ऑन मार्स, ऐं इहा जेका स्टेटमेंट आहे उहा कॉन्फ्रेंस में ॾिनी आहे। उहा कॉन्फ्रेंस नासा सां गॾु थी आहे ऐं ISO सां थी आहे, इंटरनेशनल केमिकल ऑर्गेनाइज़ेशन, ऐं जेके बि टेक्नोलॉजी जा जेके एक्सपर्ट्स आहिनि उन्हनि सां गॾु वेही इहा मीटिंग थी आहे ऐं उन मीटिंग में इहा रिक्वायरमेंट ॾिनी आहे एलन मस्क त मूंखे 10,000+ मिसाइल्स खपनि, छो जो त इहे मिसाइल्स न्यूक्लियर जा मिसाइल्स हूंदा ऐं इहे मिसाइल्स मार्स ते मोकिलिया वेंदा, छो जो मार्स में हींअर जेको एटमॉस्फेयर आहे उहो आइस सां मिलियल आहे, उहो बर्फ़ानी हिकिड़ो एटमॉस्फेयर आहे, उन में कार्बन डाइऑक्साइड जी कमी आहे उन जे एटमॉस्फेयर में। एलन मस्क इहो सजेस्ट कयो आहे त असां मार्स ते रही सघूं था ऐं उते जेका कमी आहे उहा सिर्फ़ु कार्बन डाइऑक्साइड जी आहे ऐं अगरि जे न्यूक्लियर बॉम्ब जो एक्सप्लोशन कयूं था उते त असां हिकिड़ो कार्बन डाइऑक्साइड उते पैदा करे ऐं हिकिड़ो ग्रीन हाउस इफेक्ट करे सघूं था ऐं उन खां पोइ असां पंहिंजी ज़िंदगी मार्स ते गुज़ारे सघूं था। इन ते हींअर वर्ल्ड वाइड चर्चा आहिनि ऐं हींअर हिकिड़ो ट्रेंडिंग टॉपिक आहे जंहिंमें काफ़ी इंटरनेशनल जेके केमिकल एक्सपर्ट्स आहिनि, टेक्नोलॉजिकल एक्सपर्ट्स आहिनि, उन्हनि सभिनी इन ते हिकिड़ी वॾी तनक़ीद कई आहे ऐं इहो चयो आहे त इहे जेसीं ताईं असां सभु मिली करे इन ते वैलिड हिकिड़ी रिपोर्ट नथा कढूं ऐं उन जा नंढा नंढा एक्सपेरिमेंटल जेके एक्सपीरियंसिस आहिनि उहे नथा कयूं, तेसीं ताईं इन ते का बि जेका कार्रवाई आहे उहा इन पॉज़िटिव वे, इन स्टार्टिंग वे का बि इहा कार्रवाई न कई वञे, छो जो इन जो जेको ख़तरो आहे उहो इन जा जेके रेज़िस आहिनि, हिन जा जेके वेज़ आहिनि उहे हिन अर्थ ते बि पहुची सघनि था ऐं ऐन मुमकिन आहे असां सभिनी में उहे जेके रेज़ा आहिनि उहे लॻनि ऐं मार्स त ठहियो ही दुनिया न ख़तमु थी वञे। सो हिकिड़ो इहो इंटरनेशनली हिकिड़ी हींअर जेका आहे उहा जंग हले पई वर्बली ऐं इन ते इलाही माण्हू जेके आहिनि, जेके सीनियर्स आहिनि उहे राज़ी नथा थियनि, पर एलन मस्क जेको आहे उहो चए थो त इफ़ वी यूज़ बॉम्ब्स ऑन प्लैनेट पोल्स विल मेल्ट द आइस डेफिनेटली, ऐं 10,000 मिसाइल्स जेके आहिनि उहो को वॾो मसइलो कोन्हे ऐं उहे असां मार्स ते मोकिले सघूं था ऐं एतिरो जेको अव्हां चओ था त वेज़ में ऐं जेके रेज़िस आहिनि उन जा अर्थ ते असरु करे सघनि था, त उहे अर्थ ते असरु कोन कंदा ऐं टेक्निकली स्टैटिकली इन ते कमु कयो वेंदो। नाज़रीन, हाणे हलूं था थोरो फॉरेक्स जी तरफ़। त रियाल जेको आहे उहो 69.48 ते स्टेबल थियो आहे, धर्म जेको आहे उहो 70.90 ते स्टेबल थियो आहे, डॉलर जेको आहे उहो 260.40 ते स्टेबल थियो आहे ऐं जेको पाउंड आहे उहो 313.63 ते स्टेबल थियो आहे। नाज़रीन, हींअर ताईं जेके बि इंपॉर्टेंट ख़बरूं हुयूं आई बिलीव त उहे इंफॉर्मेटिव हुयूं ऐं उन्हनि सां अव्हांखे आगाही ॾिनी वई। इंशाल्लाह वरी मिलंदासीं नेक्स्ट एपिसोड में, तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो, मास्क पाइणु न विसारिजो। मां आहियां तव्हांजो इनके शाहराज़ अहमद, तव्हां ॾिसी रहिया टुडेज़ वर्ल्ड। अल्लाह हाफ़िज़।